किताब कोट लखपत जो कैदी जा वर्क। मज़मून जिन साह ॾेई वेसाह ॾिनो। लेखक रसूल बख़्श पलीजो। 10/5/1983। पूरा 2 महीना डायरीअ खे हथु न लाहे सघियो आहियां। ठीकु कोन हुयुसि, काफ़ी तकलीफ़ हुई, ॻाल्हि पे हली। मूं बि न त बि गुज़िरियल 20 सालनि जी नौकरीअ में 2000 माण्हू हथनि सां रवाना कया हूंदा। पर वाड़े जवान जा पुट, माउ खीर पी ॼाओ तोखे, माउ खीर पए ॼाओ तोखे। राति 3:30 बजे मुंहिंजी ड्यूटी हुई। वञा त तयारु थियो वेठो आहे, वींझी सिंझी पेरनि में ॻेड़ियूं हणायो वेठो। बाक़ी कलाकु अधु कोन चवंदो त ही माण्हू को ॿिए तरफ़ ॾांहुं संभरियल आहे। चओ त को घोट आहे जो ॼञ सां गॾु वञिणो आहे। पेरनि में पियल ज़ंजीरुनि खे छिणकाए उन्हनि जे साज़ ते ॻायईं पई, हू लंबी लंबी उमरिया को छोड़ो, प्यार कर ले घड़ी दो घड़ी। आवाज़ को मिठो हो छा? पोइ माहिया ॻायईं, भुटे तां हिकिड़ो नगमो ॻायईं जेको मूंखे यादि कोन्हे, पर मतिलबु हो त ही राति ज़रूरु खुटंदी। असांजा अवाम आज़ादी जो सिजु उभारींदा, असांजा साथी मोटी ईंदा, ख़ुशियुनि जा खज़ाना खणी। ईअं ॻाईंदो रहियो। मजाल आहे आवाज़ किथे टुटे, कमज़ोर थिए। पेरनि में ॿेड़ियूं, हथ पेरियल, पेर ॿधल, मथां हथ करियूं असांजे घेरे में। पर तख़्ते ॾांहुं ईअं नारा हणंदो पियो हलियो ॼण फाते जो पाण हो। ॿिया सभु संस अॻियां हीना। कंहिंखे अखि खणी संस अखियुनि में निहारण जी हिमत न थिए थी। तख़्ते ते बीह वरी बि नारा हईं, तंज़ीम ज़िंदाबाद, ज़ुल्फ़कार अली भुट्टो ज़िंदाबाद, ज़ियालक मुर्दाबाद। कारो कपिड़ो मुंहं ते विधऊंसि त बि नारा जारी हुआ। शींहं जो ॿचो जंहिं शान सां हिते असां वटि आयो उन सां ई हलियो वियो। ॻाल्हि कदे संस गलो भरिजी आयो, अखियूं आलियूं थी वियसि। पहिरियां संस माइटनि, माउ पीउ, भाउ भेण सभिनी खे गिरफ़्तार करे किथे बंदि करे वेठा हुआ। उतां खेनि हिते आणे आख़िरी मुलाक़ात कराए लाश हथ में ॾेई वापसि रवानो कयूं। जेको ॾिस तंहिंजो ॻाल्हि करियो गलो भरिजो अचे। हर कंहिंजे अखियुनि ते आलाण। हिते जे हज़ारे क़ैदियुनि तोड़े सिपाहियुनि जो हीरो हो। हर कंहिंखे संदसि हिमत ऐं बहादुरीअ ते नाज़ हो, ॼण त हू संदसि ज़िंदगी जे समूरियुनि बेइज़तियुनि, मजबूरियुनि, हीणाइनि ऐं ज़िलतुनि जो जवाबु हो। संदसि हर वक़्तु ऐं हर हालति में ऊचो कंधु, मुरकंदड़ ॻाईंदड़, बाएतमाद चहिरो, ॼण असुल में संदनि ई कंधु ऐं संदनि ई चहिरो हो, जेकी दुनिया खां लिकल हुआ, मौक़ो मिलण ते ज़ाहिर थिया हुआ। हिननि पाण खे हिन जे रूप में हिन जहिड़ो ॾिठो थिए। हू संदनि अंदर में लिकल अरड़नि उद्यमनि जो निशान हो। के माण्हू हूअं ई ठीकु ठाक हूंदा आहिनि, पर कंहिं न कंहिं कमज़ोरी, मजबूरी ऐं हालतुनि जे सितम करे एन वक़्त ते वीचारा टुटी पवंदा आहिनि। ही बखर जो नौजवान रज़ाक झरना, जंहिंखे उन राति चौधरी ज़हूर इलाही जे क़त्ल जे इल्ज़ाम में फांसीअ ते चाढ़ियो वियो, तोड़ ताईं जीअं हो तीअं रहियो। पाण अॻे खां अॻिरो उन ॻाल्हि माण्हुनि जूं दिलियूं मोही विधियूं ऐं संदनि दिलनि में हिकु नओं वेसाह पैदा थियो त अहिड़ा माण्हू जंहिं ॻाल्हि लाइ हीअं खिलंदे कुॾंदे सूलीअ ते चढ़ियो वञनि, सा ॻाल्हि बि का हूंदी ऐं थियणी बि अवसि आहे। जिन साह ॾेई वेसाह ॾिनो वारी ॻाल्हि आहे। 26/6/83। 1 महीने 10 ॾींहंनि खां पोइ पियो लिखां। कुझु महीना अखियुनि जे सूर करे काफ़ी तकलीफ़ सां गुज़रिया आहिनि। लिखण त छा, पढ़ण बि अक्सर नामुमकिन हो। 11:30 थिया आहिनि ॾींहं जा। रेडियो तां तेलुगु गीत पिया अचनि। रंधिणे में अनवर मुग़ल मशक़ती ॿोड़ पियो रधे। पाण वीचारो रोज़े सां आहे, भलो माण्हू आहे। ज़फ़र घणा ॾींहं थिया आहिनि आज़ादु थी वियो आहे। मूंखां जेका मदद पहुती कईमांसि, महीनो माफ़ी वठाए ॾिनीमांसि। रेल जी टिकट सरकार खां 100 रुपया हणा, नौकरीअ लाइ सिफ़ारिशी ख़त पेशावर जे हिकिड़े असर वारे माण्हू ॾांहुं, वग़ैरह वग़ैरह। जीअं वियो आहे तीअं संदसि ख़त कोन आयो आहे। पोयां हिकिड़े हमराह ख़त लिखियुसि, संदसि ॾिनल एड्रेस ते, उन ते बि जवाबु कोन आयो। ज़फ़र खां पोइ फलक नाज़ पठान आयो। पुछियोमांसि कमु कहिड़ो कंदे हुएं? चए खीसा कटींदो हुउसि। ॻाल्हि ॻाल्हि ते रोयो विझंदो हुयो। चए आउं यतीम आहियां, वली खान जे ॻोठ जो थिए चवांई। बीमार हो, इलाजु करायोमांसि, पर ठीकु न थियो। वरी अली अकबर पठान आयो, फ़ौज मां भॻल हो, भलो माण्हू, पर उनजे वरी बाग़ ते ड्यूटी हणी छॾियऊं।
वरी ॿियो पठाण गुलज़ार आयो पिशावर जो। हीउ ठीकु माण्हू हो पर संदसि जल्द पिशावर जेल बदिली थी वई हुजे हा त उहो मूंखे पछतो गीच सेखारे सघे हा जो सम्झो हो ॿिया सफ़ा बेसम्झो हुआ। हाणे पंजाबी मिलियो सभिनी खां वधीक महिनत ऐं ख़िदमत थो करे। अॻे हिकु ॿ पंजाबी मुफ़्तख़ोर हुआ, हीउ सुठो आहे। मुंहिंजो खाधो सॼो मशक़ती खाईंदा आहिनि जो आउं अॻे जे भेट में वधीक खाइण जे बावजूदु अञा को हिसो मस थो खाई सघां। असगर नंबरदार इख़बार वठणु वियो हो, हींअर दांह खणी आयो त ड्योढ़ी वारा ॻाल्हि नथा ॿुधनि, दारोगे ॾांहुं चिठी लिखी ॾे। चिठी खणी वियो आहे, अंब इलाहे पर बीमारी नथे छॾेनि। लाचार काल चकर चीफ खे चवाए मोकिलियुमि त अंब पटाए खणी वञी कैदियुनि खे विराए ॾेई छॾ, मता पोइ ख़राब न थी वञनि। मालूम थियो त कैदियुनि बदिरां मालिकनि वटि वेंदा। अॻे साल सभु अंब नंबरदार चोराए पटे खणी विया। हिन साल सख़्ती कयमि पर अंब कम जा न निकिता। चयुमि पचनि पोइ कैदियुनि खे खाराइबा, पर स्कीम कामयाबु न थी। भींडियुनि जा राज सुवाली आहिनि। टमाटा ऐं मिर्च बि थिया आहिनि, कुझु गिदिरा बि। जेको सुवाल थो करे तंहिंखे ॾियां थो। अञा टमाटनि ऐं मिर्चनि में देरि आहे। ॿ टे ॾींहं मोतीअ जा 3-4 ॿूटा लॻाया हुआसीं पर सड़ी विया, बाक़ी 2 अञा आहिनि। राति जी राणीअ खे पाणी कोन मिलियो, सा ज़रे गॾु सड़ी वई। हाणे मस सिसी मथे खईं अथसि जो पाणी मिलियो अथसि। 25/6/83। थधिड़ी हवा पई लॻे। सुबुह जो पहर आहे। अङण में खट ऐं टेबल कुर्सी विझायो वेठो आहियां। रेडियो वॼे पियो। साॻे वक़्तु कराची जी सिंधी सर्विस, लाहौर जी उर्दू सर्विस पियो ॿुधां। कॾहिं को कॾहिं ही। तबियत बहितर आहे। मुंहिंजी सिहत वारो माण्हू कैद में महीने में के 5-7 ॾींहं मस ठीकु थो रहे। अक्सर ॾींहं काफ़ी अज़ियत बल्कि क़िस्मे मुख़्तलिफ़ ऐं मतज़ाद अज़ियतुनि में गुज़रंदा आहिनि, पर मूं उन्हनि खे रिकॉर्ड करणु ज़रूरी न सम्झो आहे, बल्कि उन्हनि जो ज़िक्र बि न कयो अथमि। मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि खे खणिबो त तीलीअ मां थंभ भंजी वेंदो ऐं जे हली चली करे वठिबो त मिड़ई ख़ैरु थी वेंदो। कैद ऐं बंद जे सोबतुनि जे मौज़ूअ ते एतिरियूं वधा वारियूं कूड़ियूं ऐं वाहियात ॻाल्हियूं माण्हू लिखियूं ऐं चयूं आहिनि जो मूंखे उन जो ज़िक्र बि कीन वणंदो आहे। अक्सर ॾिठो अथमि त जेकी सभ खां घणो अज़ाब में हूंदा आहिनि से पुछंदा ई कोन, न को वरी ॿियो अशराफ़ उन्हनि जी ॻाल्हि कंदो आहे। बाक़ी जेकी पेशेवर बेसबब वावेला ई आहिनि से पहलवान थियो अख़बारुनि में ऐं असांजे कैद जे बंद जे सबूतनि जो ढंढोरो पिया पिटींदा रहंदा आहिनि। असांजे कैद बंद जे तकलीफ़ुनि जो ढंढोरो पिटींदा रहंदा आहिनि। ॿई ॻाल्हियूं आहिनि, सख़्तु ज़ालिम ऐं ज़बरदस्त सहपूं बि आहिनि। सख़्तु ज़ुल्म ऐं ज़बरदस्त सहपूं बि आहिनि। मामूली या विच थरियूं ॻाल्हियूं ऐं अजाई नुमाइश घोड़ा बि आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त अजाई घोड़ा माण्हुनि खे अजायो डिॼारे थी। उहा इंतिहाई ख़ुदपरस्त, क़ौम दुश्मन ऐं अवाम दुश्मन हरकत आहे। ॿिए पासे जेकी वाक़ई गैरमामूली तरह अज़ाब में आहिनि ऐं मुर्सीअ सां उनखे मुंहुं ॾियनि था, तिन खे सलाम करणु खपे ऐं उन्हनि जी तकलीफ़ुनि जो ज़ोर शोर सां ज़िक्र थियणु खपे। पर उते बि वधाउ ऐं अवाम खे अजायो गुमराह करण खां पासो कजे। मतिलबु त अवाम खे कूड़ियूं या वधाउ वारियूं ॻाल्हियूं ॿुधाए पाण खे हीरो करणु, या जेतिरो हीरो वाक़ई हुजे उन खां वधीक हीरो बणजण जूं बुरियूं आदतूं आहिनि। उन करे मूं पाण बाबति अक्सर सुठियूं ऐं वणंदड़ ॻाल्हियूं नोट कयूं आहिनि ऐं न डिॼारींदड़ ऐं माण्हुनि जे नज़र में क़यास ऐं हमदर्दी पैदा कंदड़ ॻाल्हियूं। कैद अहिड़ी जॻह आहे जिते अचण जो ख़तरो हर बाज़मीर ऐं बाअमल वतन जे निमक हिलाल माण्हूअ खे आहे। उन करे पंहिंजे मोतबरी ख़ातिर माण्हू खे ज़हनी तरह कैद खां भउ न ॾियारजनि, पर उनखे ज़िंदगी जे आज़माइशुनि मां हिकिड़ी आम आज़माइश जी जॻह करे पेश कजे। देलविन लखनविन ऐं संदन पोलगनि वांगुरु उनखे हर हालत में रुॻो को कूस घर करे न ॾेखारिजे। जिन हालतुनि में उहो कोस घर आहे उन्हनि में बि माण्हू मंझसि मुर्सीअ सां हालतुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं उनजी समूरी दहशत खे ख़ाक में मिलायो वेठा आहिनि। आम शरीफ़ ऐं वतन जो निमक हिलाल हिमत वारो माण्हू जेल जे समूरियुनि सख़्तियुनि ऐं आज़माइशुनि विचां सुरखरू थी पार पइजी सघे थो, पर उनमें का अहिड़ी अरबी फ़ारसी कान्हे। सुठा माण्हू उन मां अॻे खां घणा बहितर, मज़बूत ऐं पीना माण्हू थी निकिरी सघनि था। मतिलबु त कैद मुड़ुस माण्हू जे लाइ ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे।
माण्हुनि मर्दनि तोड़े औरतुनि खे हज़ारनि ऐं लखनि जी तादाद में जेल भरे उन्हनि खे हेपतनाक ख़ौफ़ घरनि मां फिराए मुसाफ़िरनि जूं सरायूं बनाए छॾणु खपनि। जीअं घणा माण्हू तीअं वहशानियत ते वधीक दबाव तीअं उहा वधीक कमज़ोर थी वेंदी। इहे कांग्रेसी ऐं इनकलाबी हुआ जिन हज़ारनि जी तादाद में जेल भरे जेलनि जे अॻूणे नाक़ाबिले तसवर वहशाणे निज़ाम खे शियूं शियूं करे रखियो ऐं फ़िरौन जा कंध भञी रखिया। उन्हनि जी तहरीकुनि ऐं क़ुर्बानीनि करे अॼोका जेल अॻूणनि जेलनि जे भाणे ॼण कुझु बि कोन्हनि। वधीक दबाव पवंदो त अञा बि हालतूं बहितर थी वेंदियूं। जे जेल जो भउ वियो त पोइ हुक्मरान तबिक़नि जे टेड़ी बि उहा कान रहंदी, छो त हू टॾनि ई पंहिंजे थाननि ऐं जेलनि ते था। उन्हनि जो ख़ौफ़ लथो त बाक़ी वटनि छा रहियो। बहरहाल अॻिते हालतूं वधीक सख़्तु ईंदियूं, हालतुनि में वॾा फेरा ईंदा ऐं सोभूं बि अॻे खां वधीक हासिलु थींदियूं। पाकिस्तान जहिड़े मुल्क जे हालतुनि में ऐं ख़ासि करे असांजे सिंधी माण्हुनि जे हालतुनि में मुख्या ऐं क़ाबिल ज़िक्र ॻाल्हि उहा नाहे त क़ैद बंद जबर ऐं ॾाढ आहे। क़ाबिल ज़िक्र ॻाल्हि उहा आहे त असांजा के माण्हू मुड़सीअ सां उन्हनि जो मुक़ाबिलो करे उन्हनि खे हीणो करे रहिया आहिनि ऐं ॿिया बि करे सघनि था ऐं ज़रूरु कंदा। टियों ॾींहुं आरू आयो, अंब ऐं खीर जो दॿो ॿियो गच सामान वठी आयो, परवेज़ कपिड़ा सिबाए आयो, शरबत जा शीशा बि मिली विया। मतिलबु त बहारूं थी वियूं। हाणे मसइलो रुॻो उहो वञी रहियो आहे त उन्हनि खे यादि करे पीए केरु। ॾिसिजे थो त 14 अगस्त ते कुझु करण जूं तयारियूं पिया माण्हू कनि। वॾेरा हज़रात दस्तूरी ड्रामे में मशग़ूल आहिनि, यानी थी सघे थो त नाले मात्र फिथ फिथ बि न कजे, पर जे करणी पए त उनजी परदे पुठियां ॿियो कुझु बि न कजे। ॻाल्हि खे उल्टो टारींदो कजे ऐं अहिड़ी तहरीक खे नाकाम करे हाकिमनि वटि जिन सां कुझु जीअ जूं जड़ूं आहिनि तिन वटि सुरख़ुरो थिजे। बेगम साहिबा खे चइजे त आवाम कुझु नथा कनि। भुट्टे साहिब अजायो उन्हनि जे आसिरे ते लॻी पाण खे हलाकु कयो। तव्हां बि आवाम जो आसिरो लाहे हेठां ई वठो। जीअं अमरीका बहादुर ऐं संदसि चाढ़ता चवनि तीअं करे मुल्क ऐं आवाम खे विकिणी पाण इज़त ऐं सुरख़ुरोई हासिलु करियो ऐं असांखे बि अॻूणा ऐश करायो। बहरहाल उन्हनि साज़िशुनि मां पसो पेश खेनि वरंदो सिरंदो कोन। पाण वधीक उघाड़ा कमज़ोर थींदा, अवाम जी संदनि ख़िलाफ़ु नफ़रत वधीक गहरी ऐं मज़बूत थींदी, अवाम पाण ते वधीक भाइणु सिखंदा। काल्ह अख़बार में लाहौर हाई कोर्ट बार जे सदर अफ़ज़ल हैदर ऐं संदसि ॿियनि उहिदेदारनि जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस जी रिपोर्ट शाया थी। हाई कोर्ट बार मुल्क जे समूरनि लीडरनि खे बार में अची मुल्की मामलनि ते वीचार ऐं सलाह मसइले जी दावत ॾिनी आहे। जिन खे दावत ॾियणी कई अथनि तिन में नसरुल्लाह खान, असगर खान, बेनज़ीर मियां तुफ़ैल, मौलाना फज़ल रहमान, गौस बख्श बज़ंजे, CR असलम, महमूद खान अजगज़ई ऐं ॿियनि सां गॾु हिन फ़क़ीर रसूल बख्श परिजो जो बि नालो ॾिनो अथनि। चयो अथनि त उन्हनि मां जेकी नज़रबंद आहिनि तिन खे या त बिल्कुलु आज़ादु कयो वञे या खेनि गॾिजाणी में शरीक थियण जो मौक़ो ॾिनो वञे। 26/6/1983 पूरा 2 साल अॻु हिन तारीख़ ते यानी 26 जून 1981 ते आउं हैदराबाद सेंट्रल जेल मां निकिरी हिन जेल में आयो हुउसि। हिन अहाते हिन कमरे में रहंदे पूरा 2 साल पूरा कया अथमि, सवाइ कंहिं चार्जशीट या केस या अदालती फ़ैसिले जे। बसि टी महीने हिकिड़ो साइको स्टाइल कागज़ जो टुकड़ो ॾियारे मोकिलींदा आहिनि जंहिंमें लिखियलु हूंदो आहे फ़लाणो पुटु फ़लाणे जो रहंदड़ फ़लाणे हंधि जो, पाकिस्तान जी सलामतीअ लाइ ऐं अमन अमान क़ाइमु रखण लाइ मार्शल लॉ खे सही नमूने हलाइण लाइ ख़तरनाक आहे, उन करे खेसि नज़रबंदि रखिजे थो। अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह। उहो थियो मोमिननि जो अवाम लाइ इस्लामी इंसाफ़। फ़बी अई आला रबिक मां तुकज़िबान, पोइ तॾहिं रब जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि खां इनकार कंदो। शाम लिबिया ऐं फ़लस्तीनी पाण में विड़ी पिया आहिनि, सबब त अलाए कहिड़ा आहिनि। अफ़गानिस्तान जे ॻाल्हियुनि जो पोयों दौरु पूरो थियो आहे, नतीजो उमेदुनि जहिड़ो थो लॻे। शायदि हिन साल ताईं ॻाल्हि जो उकला थी वञे। ख़ुदा करे मज़लूम अफ़गान अवाम आदमखोरनि खां बची वञे। बाक़ी ही बलाऊं वांदियूं थी लॻंदियूं हिन मुल्क जे अवाम जे पोयां। सो अल्लाह पलींदुनि ऐं अवाम पलींदुनि। असांजा मज़लूम इनकलाबी भाइर ख़ुशि त असीं बि ख़ुशि। असांजो सियासी दीन अॻे उहो आहे त आऊं जे ॾुखियो तोड़े सुखियो, तूं शाल हुए महबूब ख़ुशि सांगी। गर्मियूं वधी वियूं आहिनि, मींहुं बि कोन थो पवे। अंदरि सख़्तु गर्मीअ खां ॿाहिरि सुम्हिजे थो, पर पखे बिना मच्छर ऐं गर्मी सुम्हणु नथा ॾियनि। मच्छरदानी में पाण मच्छरनि खे वधीक सुहिणो मौक़ो मिलियो वञे। मूंखे खाइण जो निंड में टंगूं हेॾां होॾां
कबियूं त मच्छरदानी में घिरी ईंदा। सुबुह जो ॾिसबो त चुरण खां दर रत पी अहिड़ा सिजो पवनि जो चओ त हिकीअ खां था फाटनि। अखियूं कुझु बहितर आहिनि, उन करे कुझु लिखी पढ़ी सघिजे थो, पर तमामु महदूद। सुबुह जो उर्दू सर्विस तां बहादुर शाह ज़फ़र जो हिकिड़ो वणंदड़ गज़ल ॿुधमि यास्मीन जे आवाज़ में। धुन लाजवाबी। अॻी खमस ते हिंदी फिल्म ॾिठीसीं जंहिंमें दिलीप कुमार हो, चाढ़ो कोन हो। का सुठी फिल्म ॾिठे ॾींहं थी विया आहिनि। हिंदुस्तान जे अदबी तारीख़ बाबति कुझु घुर्बल मवाद मिलियो अथमि, अणपूरो आहे, पर त बि शुक्र शेखुल रईस अबू अली सीना खे, अॻे फिलोसफ मौलम सानी फ़राबीअ खे अरस्तू खां पोइ ॿियो उस्ताद सॾींदा हुआ। अबू नसर फ़राबीअ जो हिकिड़ो घुर्बल किताब इत्फ़ाक़ सां हथ आयो त कमा कमी करे मस्जिद में वञी शुक्राने जा नफ़िल अदा कयईं ऐं जेकी बि ॾोकड़ वठसि उन ॾींहुं मौजूदु हुआ से उन शुक्राने में ख़ैरात करे छॾी। मूं वटि हिकिड़ो अंबु पियो आहे, इहो उन किताब हथ अचण जी शुक्राने तौरु असगर ऐं अनवर खे ॾियां थो। काल्ह अनवर मशक़तीअ खे वठी विया त तुंहिंजी मुलाक़ात आहे। थोरी देरि खां पोइ असगर अची ॿुधायो त उनखे वठियो था ॿाहिरि बाग़ पार्टी ते वञनि। चवनि था ॿियो जेको माण्हू चओ सो ॾियूं। अॻो अली अकबर पठान जेको चङो माण्हू उनखे बि खिसकाए बाग़ पार्टी जी मुसीबत ते मोकिले छॾियऊं। सो मूं काल्ह सुबरीडन खे एहतिजाजी चिठी लिखी। असगर खे चयुमि त ज़बानी वञी चओ त ॿियो मशक़ती रखण जी ज़रूरत कान्हे, आउं पंहिंजी मानी टिकी पाण ई पचाईंदुसि, थांव ॿुहारी बि पाण ई कंदुसि। कुझु देरि खां पोइ असगर चयो त अनवर मशक़ती वाट में गॾियो। माड़ी वारा चवनि था त फ़ैसिलो असां बदिलायो आहे, अनवर जो नालो बाग़ पार्टी मां कटियो अथऊं। चिठी ॾियण जो ज़रूरु कोन्हे। अनवर मशक़ती ॾिसजे ठीकु माण्हू थो। अख़बार अञा कोन मिली आहे, पर अख़बार में हूंदो बि छा, ख़ैर वेठे खां वॻंदी भली। बुख में बसर बि सुठो। क़ैद में इहे अख़बारूं चेथड़ा बि गनीमत। सूलीअ जो शाह ते किताब, हिकु फ़लसफ़े जो मसूदो, हिंदुस्तानी ऐं एशियाई अदब बाबति मज़मून गॾियो वारे वटीअ सां पियो पढ़ां। मज़ेदार ख़बरूं आहिनि। कुझु ख़त लिखणा आहिनि। परवेज़ साले सलाम मोकिलिया आहिनि। टेंडड़ा पाशू अयाज़ लतीफ़ परीज जो ख़त कोन आयो आहे। टेंडड़ा पाशू अयाज़ लतीफ़ परीज जो ख़त कोन आयो आहे। 26/6/83। अॼु सुबुह जो दिल्लीअ तां वाइलनि ते राग सिंधी भैरवी ॿुधमि। चइबो घटि में घटि हिकिड़ी राग ते त असांजो बि नालो आहे। शिमली रेडियो तां पहाड़ी गीत ॿुधमि, वणिया। काल्ह राज बेगम दिल्लीअ तां कश्मीरी कलाम ॿुधाया हुआ, इहे बि वणिया। अॼु सुबुह सां अनवर मशक़तीअ खे वरी वठी विया आहिनि ऐं वरी सुपरीडन खे लिखियो अथमि त हिन खे छॾियो, ॾिसूं त छा थो थिए। सुपरीडन खे ऐं वॾे डॉक्टर खे काल्ह पेर जे मोच जी सही इलाज न थियण जो लिखियो अथमि। भायां थो तंग थींदा। हालांकि मुंहिंजी पॉलिसी कंहिंखे बि अजायो खिथ करण जी कान्हे। हर ॻाल्हि ऐं शइ हद अंदरि क़ाइमु रहंदी, उनखां ॿाहिरि वञिबो त उहा बदिलिजी वेंदी। पर जेल में डॉक्टरनि जी रवश दुरुस्त कोन्हे। एहतिजाज न कबो त मथे ते चढ़ी वेंदा ऐं ॻाल्हि ई कान ॿुधंदा। भली ॻाल्हि न मञनि, पर खेनि मालूम हुअणु घुरिजे त आउं लापरवाही बर्दाश्त न कंदुसि। एहतिजाज ऐं सब विच में हिकिड़ो नाज़ुक तवाज़ुन हालतुनि मुताबिक़ दुरुस्त हालत में क़ाइमु रखिणो आहे। उहो तवाज़ुन हालतुनार पियो बदिलबो ऐं दुरुस्त कबो। क़िस्त ख़तम थी। लेखक रसूल बख़्श पलीजो। आवाज़ शफ़ीक़ कांदड़ो। जेकॾहिं तव्हां बि चाहियो था त मोहतरम रसूल पलीजे साहब जूं फ़िक्री, इल्मी, अदबी तख़लीक़ूं तव्हां ताईं पहुचंदियूं रहनि त महिरबानी करे असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।
तव्हांजी तजवीज़ुनि ऐं रहनुमाई लाइ हर वक़्तु मुंतज़िर रहंदुसि। शफ़ीक़ कांदड़ो, सिटीज़न कॉलोनी, हैदराबाद।